नाज़रीन, आवाज़ न्यूज़ में भलीकार आवां बिशारत सुमरो नज़र विझंदासीं ख़ासि ख़बरूं। रांदीगर के ज़बरदस्ती सियासत में न आणणु घुरिजे। इमरान ख़ान के ज़बरदस्ती वज़ीर आज़म बणाए अवाम सां ज़ुल्म कयो पियो। संदसि सियासत गार ऐं जादू टोणे ते ॿधल आहे। IMF सां डील करे मुल्क जी मुआशी ऐं ख़ुदमुख्तियारी जो सौदो कयो पियो। इमरान ख़ान जी नाकामी जो बार अवाम खे बिजली महांगाई करण जी सूरत में मिली रहियो आहे। असां धांधली सटियल हुकूमत खे नथा मञूं। PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो पारा चनार में जलसे खे ख़िताब। ये एक सही वक्त है कि हमें अर्ली इलेक्शन की तरफ जाना चाहिए। ये मेरी राय है। इमरान खान मुस्तरद कर दे तो वो लीडर है। जाम अब्दुल करीम जो है वो दुबई से वोट डालने के लिए आ रहे हैं। मैंने IG सिंध को भी फोन पे बात की है। PNIL पे उसका नाम है। वो आएंगे, उनको गिरफ्तार करके सिंध पुलिस के हवाले करेंगे। वफ़ाक़ी घर वज़ीर शेख रशीद वज़ीर आज़म के बजट खां पोइ नयूं आम चूंडूं कराइण जो मशवरो ॾेई छॾियो। संदसि चवणु आहे त इस्लामाबाद जा रस्ता हर सूरत में खुलियल हुअणु घुरिजनि। धरणो हणण जी कंहिंखे बि इजाज़त न ॾिनी वेंदी। बेतमादी वाहिरत ते 3 या 4 अप्रैल ते वोटिंग थींदी। वोटिंग लाइ नाज़िम जोकियो केस में नामज़द MNA जाम अब्दुल करीम खे दुबई मां आंदो पियो वञे। खेसि एयरपोर्ट तां गिरफ़्तार कयो वेंदो। DG FIA खे चयो आहे त जाम अब्दुल करीम खे गिरफ़्तार कयो वञे। अपोज़िशन लीडर शहबाज़ शरीफ़ चयो आहे त करप्ट हुक्मरान पंहिंजी ॿुॾंदड़ सियासत लाइ अवाम खे गुमराह करे रहिया आहिनि। 3.5 सालनि खां क़ौम सां कूड़ ते कूड़ ॻाल्हाईंदड़ हाणे नवां कूड़ ॻाल्हाए रहियो आहे। अवाम उन खे रद्द करे छॾियो आहे। महांगाई, करप्शन ऐं नालाइक़ सच आहे। सिंध जे गवर्नर इमरान इस्माइल नाज़िम जोकियो क़त्ल केस में नामज़द MNA जाम अब्दुल करीम जी गिरफ़्तारी लाइ DG FIA खे ख़त लिखी छॾियो। गवर्नर इमरान इस्माइल क़ौमी असेंबली जे मेंबर जाम अब्दुल करीम जो नालो PNIL में शामिल करण जो मुतालबो कंदे चयो आहे त जाम अब्दुल करीम क़त्ल केस में FIR में नामज़द आहे। खेसि वतन वापसी ते गिरफ़्तार करे लाॻापियल अदालत में पेश कयो वञे। शेख रशीद खे इमरान ख़ान जी हुकूमत जे वञण जो फ़िक्र न आहे। शेख रशीद खे पंहिंजी वज़ारत वञण जो ॾुख थी रहियो आहे। उन करे शेख रशीद रोज़ानो प्रेस कॉन्फ्रेंस में मातम कंदे नज़र अचे थो। सूबाई वज़ीर नासिर हुसैन शाह जो बयान संदसि चवणु आहे त बेतमादी जी रिथ ते वोटिंग जी तारीख़ ॾेई शेख रशीद साबित करे छॾियो त स्पीकर घर वज़ारत जे मातहत आहे। कराची जे गुलिस्तान जोहर वारे इलाइक़े में प्लाट ते कब्ज़े ऐं इख़्तियारनि जे नाजाइज़ इस्तेमाल वारे केस में अॻूणे DIG साईं रखियो मीराणी अदालत मां गिरफ़्तार। अदालत साईं रखियो मीराणी खे 3 साल क़ैद ऐं 1 लख रुपया ॾंड जी सज़ा ॿुधाई। सिंधड़ी वेझो कारा इल्ज़ाम हेठि क़त्ल कयल औरत फेमिला शहर क़त्ल केस जो फ़ैसिलो अची वियो। केस में नामज़द 8 जवाबदार ॾोह साबित न थियण ते बरी थी पिया। अदालत नामज़द जवाबदारनि हाजी करीम बख़्शी शहर, इस्माइल शहर, मुला बख़्शी इसाक, गुलाम मोहम्मद दीनू नज़ीर ऐं अहमद शहर खे बरी करे छॾियो। मिठी थाणे ते पुलिस तशद्दुद में फ़ौतियल नौजवान भागचंद मेंगवाड़ वारो मामिलो। मक़तूल जो लाश गुज़िरियल 24 कलाकनि खां थाणे ते पियल। पुलिस ख़िलाफ़ वारसनि जो थाणे जे मुख्य गेट ॾाढो धरणो जारी। पुलिस वाक़े जो केस दाख़िल करण खां इनकार करे छॾियो।